अस्सलाम वालेकुम दोस्तों, वधिकार कयां थो तव्हांखे हिन इंट्रेस्टिंग वीडियो में। दोस्तों अॼु हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुमि तव्हां पंहिंजो सब्सक्राइबर इंट्रो कीअं ठाहे था सघो। त हिते हिन जे लाइ असांखे सभ खां पहिरियां पंहिंजे चैनल खे ओपन करे ऐं हुन खां पोइ हुनजी स्क्रीन रिकॉर्डिंग करणी पवंदी ऐं हुते असीं पंहिंजो हिन में सब्सक्राइब कंदासीं ऐं बेल वारो आइकन में दबाईंदासीं। त मां पंहिंजो चैनल ओपन करियां थो। त हिते असीं पंहिंजो कोई ॿियो चैनल हिन में ओपन करे उन खां बाद में पंहिंजो हिन में चैनल सर्च कंदासीं जंहिंजो असीं हिन में इंट्रो ठाहिणु था चाहियूं सब्सक्राइब वारो। ठीकु आहे, त हिते मां पंहिंजो हिन में नालो सर्च कंदुमि पंहिंजो। त हिते हिन में सर्च कयूं था, हिन में लिखंदुमि वकार अहमद। ठीकु आहे, हिन में वकार अहमद लिखण खां बाद में हिन में मां हिनखे सर्च कंदुमि ऐं हिन में हू पंहिंजो हिन में जेको चैनल आहे हुनखे ओपन करे ऐं हुन खां बाद में हिन ते कंदासीं सब्सक्राइब खे क्लिक। ठीकु आहे, त हिते असांजो हिन में अची चुको आहे वीडियो ऐं हिते हिन में आइकन ते क्लिक करे पंहिंजे चैनल में अची चुका आहियूं। हाणे हिनखे हिते कंदासीं सब्सक्राइब। यादि रखिजो त हीअ असांखे हिनजी स्क्रीन रिकॉर्डिंग लाज़मी ओपन करणी आहे। ठीकु आहे, त हिनखे सब्सक्राइब कयूं था। सब्सक्राइब करे उन खां बाद में असांखे हिते हिन जो जेको घंटी वारो बटन आहे हिनखे ऑल ते करिणो आहे प्रेस। ठीकु आहे दोस्तों, त हीअ असांजो हिन में जेको स्क्रीन रिकॉर्डिंग आहे उहा हिनजी थी वई कंप्लीट। ओके, त हाणे हलंदासीं पंहिंजे काइन मास्टर एप्लीकेशन में। ठीकु आहे, काइन मास्टर खे हिते मां ओपन करियां थो। ओपन करण खां बाद में हिते असीं ईंदासीं पंहिंजे प्लस वारे निशान ते कंदासीं क्लिक ऐं एक्सपेक्ट जेको रेशो आहे असांखे 16:9 हिन ते सिलेक्ट करिणो आहे। ठीकु आहे, हिनखे हिते सिलेक्ट करण खां बाद में असीं जेका हिन में पंहिंजी स्क्रीन रिकॉर्डिंग कईसीं सब्सक्राइब वारी ऐं बेल आइकन वारी, त हिते हिन में मां उहा चूज़ कंदुमि। सभ खां पहिरियां त असांखे हिते पंहिंजो लेयर खणणो पवंदो। लेयर जो जेको कलर आहे असांखे हिते हिन में उहो ग्रीन रखिणो पवंदो। ठीकु आहे, हिन में हिते ग्रीन सिलेक्ट कयूं था। ग्रीन सिलेक्ट करण खां बाद में हिते हिनखे कुझु वधायूं था प्रोजेक्ट खे। हिनखे वीडियो जे हिसाब सां हिनखे थोरो डिघो करे उन खां बाद में हिते पंहिंजे लेयर ते ईंदासीं। ठीकु आहे, लेयर ते अची करे जेको असीं हिन में स्क्रीन रिकॉर्डिंग कई हुईसीं सब्सक्राइब ऐं बेल आइकन वारी उहा हिन में कंदासीं हिते क्लिक। ठीकु आहे, त हिते अचूं था हिनखे मीडिया में अची करे मां ईंदुमि पंहिंजे रिकॉर्ड मास्टर में। ठीकु आहे, रिकॉर्ड मास्टर में अची करे मां उहा पंहिंजी क्लिप खणंदुमि। ठीकु आहे, जेका असीं रिकॉर्ड कईसीं त हिनखे थोरो एडजस्ट करे ऐं उन खां बाद में हिते असांखे हिकु मोबाइल जो आइकन हिन में लॻाइणो आहे। एंड्रॉइड आइकन तव्हां लिखी करे ऐं गूगल ते सर्च कंदव तव्हांजा काफ़ी सारा हिन में अची वेंदा। ठीकु आहे, उहो हिन में हिते हिन में लॻाईंदा। ठीकु आहे, त हिते हिन में वीडियो खे थोरो एडजस्ट कयूं था। ओके, त हिनखे ट्रिम कंदासीं, ट्रिम टू लेफ्ट साइड। ओके, ही थी वियो ऐं हिनखे पोइ हिनखे ड्रैग कंदासीं स्टार्टिंग में। ओके, त हुन खां पोइ असीं लेयर ते क्लिक करे मीडिया में वञी करे ऐं पंहिंजो मोबाइल वारो जेको आइकन आहे उहो हिन में खणंदासीं। ठीकु आहे दोस्तों, त हिन में मां पंहिंजो उहो आइकन हिन में सिलेक्ट करियां थो ऐं हुन खां बाद में हिनखे हिन ते एडजस्ट कंदासीं। ओके, त हिन में हीअ मुंहिंजो हिते हिन में आइकन लिखियलु आहे, हिनखे सिलेक्ट करे हिनखे पोइ हिनखे कयूं था एडजस्ट करण खां बाद में हिते हिनखे फिक्स करे ऐं हुन खां पोइ हिन जो जेको लेयर आहे हुनखे फुल स्क्रीन ताईं हिनखे खणी वेंदासीं, फुल प्रोजेक्ट ताईं। ओके, उन खां पोइ जेको हिन जो वधियल जेका टुकड़ी आहे वीडियो जी हुनखे कंदासीं ट्रिम टू राइट। ठीकु आहे, हाणे हीअ असांजी बैकग्राउंड जेका हीअ स्क्रीन आहे, ठीकु आहे, ग्रीन स्क्रीन जेका थींदी आहे उहा हिन में ठही चुकी आहे। हाणे हिनखे कंदासीं हिते एक्सपोर्ट। ठीकु आहे दोस्तों, त हिते हिन ते क्लिक करे हुन खां पोइ हिनखे कंदासीं हिते एक्सपोर्ट। हिन जी जेका फुल HD हिनखे सिलेक्ट करे हुन खां पोइ हिनखे एक्सपोर्ट था कयूं। त हीअ असांजो एक्सपोर्ट थी चुको आहे। हुन खां पोइ हाणे असीं वरी हिकु न्यू लेयर हिन में ऐड कंदासीं। ठीकु आहे, प्लस ते क्लिक कंदासीं, उन खां पोइ एक्सपेक्ट रेशो सेम 16:9 वारो खणणो आहे। उनखे खणी करे उन खां पोइ हिन जी जेको बैकग्राउंड में ईंदासीं। ठीकु आहे, मीडिया ते क्लिक करे मीडिया ते क्लिक करण खां बाद में हिते ईंदासीं पंहिंजे बैकग्राउंड में अची करे हिन जो जेको सुठो तव्हांखे हिन में लॻे बहितरीनु तव्हां हुन में सिलेक्ट कयो। त मां हिन में ही सिलेक्ट कयां थो। ठीकु आहे, त हिनखे थोरो कुझु वीडियो जे हिसाब सां थोरो डिघो था कयूं। उन खां पोइ हिते ईंदासीं वरी लेयर में अचण खां बाद में हिते असीं जेको पंहिंजो वीडियो एक्सपोर्ट कयोसीं, ठीकु आहे, त उहो हिन में हिते कंदासीं पेस्ट। ओके, त हिन लेयर ते क्लिक करण खां पोइ मीडिया में ईंदासीं। मीडिया खां पोइ हिते एक्सपोर्ट में अची करे पंहिंजो उहो एक्सपोर्ट थियल वीडियो हिन में खणंदासीं, हिनखे एडजस्ट करे स्क्रीन फुल ते ऐं उन खां पोइ हिते ईंदासीं क्रोमा की कंदासीं ओपन। ठीकु आहे, ऐं उन खां बाद में जेको हीअ मथां अचे थो हिनखे कंदासीं 50 ते। ठीकु आहे, 50 ते करण खां पोइ हिनखे कंदासीं ओके। त हीअ असांजी हिन में स्क्रीन अची चुकी आहे। ठीकु आहे दोस्तों, त हीअ हाणे ट्रांसपेरेंट ठही चुकी आहे ऐं उन खां पोइ हिनखे थोरो एडजस्ट ते हिन स्क्रीन ते करे ऐं उन खां बाद में हिते जेको तव्हांखे लेफ्ट हैंड साइड खां जेको हिकु की जो निशान अचे थो, चाबी जो निशान, उन ते कंदासीं पाण क्लिक। ठीकु आहे, हिन ते क्लिक करे प्लस खे लॻाए करे उन खां पोइ हिन वीडियो खे थोरो ज़ूम इन कंदासीं। ठीकु आहे दोस्तों, ज़ूम इन करण खां बाद में हिते वरी हिनखे क्लिक करे उन खां पोइ हिनखे कंदासीं वरी ज़ूम आउट। ठीकु आहे, ज़ूम आउट जंहिं महिल हीअ असांजो हिन में सब्सक्राइब लॻे थो त उन महिल असांजो हिते हिन में ज़ूम इन थियणु घुरिजे। ठीकु आहे दोस्तों, ज़ूम इन थी करे ऐं बीहे त उन खां पोइ हिनखे सब्सक्राइब कंदासीं ऐं उन खां पोइ हिनखे वरी लेयर खे सिधो करे
हीउ जेको असांजो वीडियो आहे हुनखे सिधो करे हिनखे वरी सेम जॻह ते हिनखे बीहारणो आहे। ठीकु आहे, उन खां बाद में जंहिं महिल हिन जो बेल आइकन हिन में दॿाइजे थो उन महिल वरी हिनखे थोरो पासीरो करे ऐं उनखे पोइ वरी हिनखे कंदासीं जेका की वारो निशान आहे उन ते क्लिक। ठीकु आहे, ऐं उन खां पोइ हिनखे थोरो ज़ूम इन कंदासीं। ज़ूम इन करण खां बाद में हिते वरी कंदासीं प्लस वारे आइकन ते निशान ते क्लिक। ठीकु आहे, हिन ते ओके करण खां बाद में हिते हाणे ईंदासीं हिनखे थोरो प्ले करे था ॾिसूं। ठीकु आहे, हिनखे हिते प्ले करे ऐं प्रीव्यू था ॾिसूं त हिन में ही बिल्कुलु ई स्लो पियो हले ऐं हीउ जेको आहे सो परफेक्ट न बीठो आहे। ऐं मां सिर्फ़ु तव्हांखे जस्ट हिकु आइडिया ॾियण जे लाइ तव्हांखे सेखारे रहियो आहियां। तव्हां हिनखे जेतिरो सही नमूने ध्यान सां जेतिरो तव्हां हिनखे ठाहींदव त ओतिरो तव्हां लाइ हिन जो जेको इंट्रो आहे उहो तमामु बेस्ट ठाहे वेंदव। ओके, त हिनखे हिन जेका फर्दर सेटिंग आहे उनखे वरी कंदासीं, हिते कंदासीं की वारे निशान ते क्लिक। ठीकु आहे, हिन जेके अॻ में जेके हिन में लॻल आहिनि उनखे कयूं था थोरो रिमूव। ठीकु आहे, रिमूव करण खां बाद में उनखे जेको आहे सो वरी हिन में रीएड कंदासीं। ओके, त हिनखे हिते बीहारे करे इन जो ॾिसंदासीं त जिथे हिन जो सब्सक्राइब लॻे थो त ही ओसि ताईं हिनखे ज़ूम इन थियणो घुरिजे। उन खां बाद में जॾहिं सब्सक्राइब थी थो वञे त उन खां पोइ सेम जॻह ते वरी पंहिंजे साॻी जॻह ते अची वञे। ठीकु आहे, ज़ूम आउट थी वञे त हाणे वरी हिन खे हिते कयूं था सेट। ठीकु आहे, त हिते की वारे निशान ते क्लिक करे हिनखे कंदासीं हिते प्लस। ठीकु आहे, त जहिड़ी जॻह ते हीउ अची थो वञे जिते सब्सक्राइब थिए थो त उते हिनखे प्लस करिणो आहे। ठीकु आहे, त हिनखे थोरो ज़ूम इन करे उन खां बाद में हिनखे कयूं था प्लस। उन खां पोइ हाणे हिनखे सेम जॻह ते ज़ूम आउट करिणो आहे। ठीकु आहे, जॾहिं असांजो सब्सक्राइब थी थो वञे त हिनखे पोइ ज़ूम आउट करिणो आहे। ऐं उन खां पोइ जॾहिं बेल आइकन असांखे दॿाइणो आहे तॾहिं असांखे हिनखे वरी लेफ्ट साइड हिनखे थोरो पासीरो करे उन खां पोइ हिन जो लॻाईंदासीं प्लस वारो निशान। ठीकु आहे, ओके दोस्तो, त हीअ असांजो वीडियो तक़रीबन हिन में रेडी थी चुको आहे। हिन जी फर्दर सेटिंग लाइ असीं कंदासीं हिते लेयर ते क्लिक। ठीकु आहे, लेयर ते क्लिक करण खां पोइ हिते ईंदासीं ओवरले ते ऐं उहो पोइ हिते फायरवर्क्स ते कंदासीं हिनखे सिलेक्ट। ठीकु आहे, उनखे चूज़ करे उन खां बाद में उन में जेके कुझु जेके आहिनि उहे हिन में खणी करे हिन में लॻाईंदासीं त उन खां पोइ अञा ई वधीक जेको आहे सो असांखे सुहिणो लॻंदो। ठीकु आहे, त जेको रेड कलर आहे हिनखे कयूं था हिते चूज़। हिनखे चूज़ करण खां बाद में जेको सॼो वीडियो आहे हिन में सॼे में हिनखे कंदासीं एडजस्ट। ठीकु आहे, त हिनखे क्लिक करे हुनखे लास्ट ताईं हिनखे खणी वेंदासीं। ठीकु आहे, त हिनखे जेके हिन जूं ॿई कुंडूं आहिनि जेके साइडूं आहिनि उन ते लॻाए करे ऐं हिन खां पोइ डुप्लीकेट करे वरी लेफ्ट साइड ॾे बि हिनखे सेम की लॻाए था छॾियूं। ओके, हिनखे हिते लॻाइण खां पोइ हिते हिन जो जेको लेयर आहे लेयर ते हिनखे क्लिक करे उन खां पोइ हिनखे लास्ट ताईं खणींदासीं जेको वीडियो जी लास्ट आहे। ठीकु आहे, हिन ॿिए खे बि लास्ट ताईं खणी था हलूं ऐं उन खां पोइ हिन जो असीं ॾिसंदासीं प्रीव्यू। त हिन में तव्हां ॾिसी था सघो त हीउ पहिरियां खां काफ़ी बहितर पियो लॻे ऐं सुहिणो पियो लॻे। त हिते असांखे हिन में पंहिंजो आवाज़ बि वॉइस वारे हिन बटन ते क्लिक करे हिन में लॻाइणो आहे। ठीकु आहे, त हिन में असीं जहिड़े टाइम असांजो हिते हिन में सब्सक्राइब वारो बटन लॻे थो त उन महिल असीं हिन में कंदासीं सब्सक्राइब कयो हिन चैनल खे। ठीकु आहे, जेको तव्हांजे चैनल जो नालो हुजे उन हिसाब सां। ओके, त उन खां बाद में हिनखे हिते कयूं था कट। ठीकु आहे, जेको मथे बैकग्राउंड आहे उनखे कयूं था कट। ओके, छो जो असांजो वीडियो जेको आहे उहो कुझु नंढो आहे असांजे बैकग्राउंड खां। ठीकु आहे, त उन खां पोइ असीं हिन में ईंदासीं हिनखे वरी प्रीव्यू था करे ॾिसूं त हीउ असांजो हाणे कीअं पियो लॻे। ओके दोस्तो, त हाणे हिनखे बैक करे हिनखे प्रोजेक्ट ते क्लिक करे पोइ हिनखे कंदासीं एक्सपोर्ट। हाणे असांजो हिन जो कमु ख़तमु थी चुको आहे। ओके, हाणे हिनखे हिते कयूं था एक्सपोर्ट ते क्लिक। हिनजी जेका तव्हांखे रिज़ल्ट उहो फुल HDR में तव्हांखे सिलेक्ट करिणो आहे। ओके, त हीउ एक्सपोर्ट थी चुको आहे। ओके दोस्तो, त हीउ हुयो असांजो अॼु जो वीडियो। उमेदु कयां त तव्हांखे बिल्कुलु सही नमूने सां सम्झ में अची वेंदो। अगरि सम्झ में न आयो आहे त कमेंट में पुछी था सघो। मिलंदासीं कंहिं नएं वीडियो सां गॾु। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।